मुफाद लाइन आहे, पंहिंजी कुर्सी लाइन आहे, बल्कि उन हस्ती जे लाइ आहे जंहिंजे करे तव्हां असांखे अल्लाह ताला ख़लक़ियो, पूरे जहान खे ख़लक़ियो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में फ़राज़ जे सदर गुस्ताखी जा खाका शाया करे उन जी नुमाइश कराई। असां उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु न रोड ते निकिरी आया आहियूं। तव्हां त अल्लाह ताला तव्हां असांखे बि उन्हनि जी लिस्ट में लिखाए त ही भी आका इनामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेहद मोहब्बत कंदा आहिनि, जो उन जे नामूस जे लाइ मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुर्मत जे लाइ अॼु मैदान ते निकिता आहिनि ऐं अॼु इहो वचन करे निकिता आहिनि त अॼु खां पोइ इंशाअल्लाह फ़राज़ जी काई बि शइ ख़रीद न कंदासीं। कहिड़ा आहियो जेके अॼु खां पोइ बाइकाट कंदव? फ़राज़ जी हर शइ जो बाइकाट करणो आहे। असांजे हथ में ॿियो कुझु न आहे, परे फ्रांस आहे। असां मुतालबो करे सघूं था मुल्क पाकिस्तान जी हुकूमत खां, मौजूदा हुकूमत खां, त उहे फ़राज़ जे सफ़ारत खाने जे जेके बि आहिनि तालुकात ख़त्म कया वञनि, फ़रांसी सफ़ीर खे मुल्क बदर कयो वञे ऐं फ़रांस जे शयुनि जो मुकम्मल बाइकाट करे असां इहो ॾेखारियूं ऐं पाण मल्हाए ॾेखारियूं असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा आशिक़ ऐं सच्चा उम्मती आहियूं, जो असां उनखे कुझु करे त कोन था सघूं, परे मुल्क आहे, बल्कि उन जे जेके आयल शयूं आहिनि उन जो मुकम्मल बाइकाट करे उन ते लख लानत करे सघूं था। आहिनि इरादे इंशाअल्लाह। ही अमेरिका जा पिठू यहूद नसारा जा एजेंट हर मौके ते ऐं हर वक्त कंहिं न कंहिं तरीक़े सां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ गुस्ताखाना ऐं सहाबा इकराम जा गुस्ताखाना लफ़्ज़ चवंदा आहिनि ऐं उन जा शाया कंदा आहिनि, मुस्लमाननि खे ललकारींदा आहिनि। ख़बरदार, मुस्लमान गैरतमंद आहे, गुनहगार थी सघे थो पर मुस्लमान बेगैरत नथो थी सघे। अॼु भी हर हिकु मुस्लमान जे बच्चे में गैरत जो खून शामिल है। इंशाअल्लाह जेसी ताईं रत जो आखिरी फुड़ो मुसलमान जे जान में आहे तेसी ताईं नामूसे रिसालत जे लाइ, नामूसे सहाबा जे लाइ ऐं इस्लाम जे लाइ आवाज़ उथारींदा रहंदासीं। आहिनि इरादो इंशाअल्लाह। ही त नंढड़ी काल थी आहे ज़िले शिकारपुर में, जो इंशाअल्लाह क़ाइद जमियत मौलाना फजल रहमान अगर इस्लामाबाद आमीन फ़राज़ जे सफ़ारतखाने जे लाइ घेराव जे लाइ असांखे काल कई, असां सिर सां कफ़न ॿधी करे निकिरंदासीं। इंशाअल्लाह। वाह खुदा वाना अल्हम्दुलिल्लाह।